असां भी कुछ मुनाफ़िक पालिया हुयासीं, पंहिंजे हथन वारो गिरोह भी पहिरियों उन्हनि खे खाराईंदा हुयासीं, पोइ भी न मोहब्बत असांजी समझी सघिया, पंहिंजे मतलब महल याद कंदा हुया। ॿाहिरां सोना सेबता, अंदर जा नांग हुया, अंदर जा नांग हुया। दो 2000 करोड़ का मालिक हो या सड़क पर भौंकने वाला कुत्ता, मरने से पहले दोनों की आंखों में खौफ एक सा ही नजर आता है। शींह जे साम्हूं शींह खे ललकार थो करी, छो पंहिंजी ज़िंदगी आज़ार थो करी। तूं शायद अणॼाणा तॾहिं पंहिंजो दुश्मन पाणा, चवे जावेद भंड ऐं तुफ़ैल जूणे जो। तोखे ख़बर आहे जॾहिं बंदूक मां गोली निकिरंदी आहे त ठाठा जो आवाज़ ईंदो आहे, पर तोखे ख़बर नाहे जॾहिं असां निकिरंदा आहियूं त वाह वाह जो आवाज़ ईंदो आहे, वाह वाह जो आवाज़ ईंदो आहे। धमकी दे त ॿी का ॾींदो कर, जेल त असांजो घर आहे, जेल ठहियो ई जवाननि जे लाइ आहे। हला थी भाड़ी चवे मौला इकरार शर हरी मीरवाह वारो, तूं छा कंदे असां सां बपाणी, न फिटाए असां सां ॼाणी वाणी। छो थी खुटी खड़ई, थी न वञे गोलियुनि सां छाणी, थी न वञे गोलियुनि सां छाणी। मां खिली खिली उन्हनि जा अंदर साड़ींदो आहियां जेके मुंहिंजे लाइ माण्हुनि खे चवंदा हुया जे असां छॾियोसींस त रोई रोई मरी वेंदो। मूंखे छा रोआरे सघंदा, ॾिसो वञी अॼु उन्हनि जी हालत। मुंहिंजे लाइ पाण ई रोईंदा था वतन, मुंहिंजे लाइ पाण ई रोईंदा था वतन। जे रहणो अथी न शहर में त पोइ हथ न विझ कहर में, ऐं करे असांजी बगावत न ॾे मौत खे दावत। चवे मौला इकरार शर हरी मीर। हले नबर तुम मुठना है वीडियो ते दादा आखिरी सीन आहे।